सिंधी अदब जी दुनिया में भली कार दोस्तों शामिल कयूं था निहायती ख़ूबसूरत नाविल इश्क जा 40 उसूल हिस्सो 34। हिकु कातिल कोन्या मार्च सन 1248 ईस्वी। बेवकूफ़ हरामज़ादा मूं खेनि चयो बि हो त मूंसां गॾु न अचिजो। खेनि वाज़े ॿुधायो हुउमि त मां अकेलो रहंदो आहियां ऐं गिराकनि जी मुदाख़लत खां नफ़रत थींदी आहे, पर उन्हनि इहो जवाज़ ॼाणाईंदे ज़ोर भरियो त दरवेश वटि एजाज़ी क़ुवत आहे, उन करे संदसि लाश अखियुनि सां ॾिसणो आहे। ठीकु आहे, पर उन ॻाल्हि जो ख़्यालु रखिजो त जेसीं ताईं कमु ख़तमु न थी वञे तेसीं ताईं मुंहिंजे वेझो न अचिजो। आख़िर में मूं राज़ी थींदे चयो। इहे बि उन ॻाल्हि ते राज़ी थिया। हाणे उहे टे हुआ। ॿिनि माण्हुनि खे मां शुरू वारनि मुलाक़ातुनि खां सुञाणा पियो। बाक़ी हिकु नओं छोकिरो हो जेको हुननि वांगुरु ई नौजवान ऐं ॾिनल हो। उन्हनि सभिनी पंहिंजा चेहरा कारे रुमाल सां ईअं वेढ़िया रखिया हुआ ॼण मूंखे संदन सुञाणप जी का परवाह हुई। अधु राति खां पोइ मां रूमीअ जे घर जे ॿाहिरां हुउसि। पथरीली भित तां अङण में टपो ॾिनुमि ऐं ॿूड़नि पुठियां लिकी पियुसि। मुंहिंजे गिराकनि मूंखे पक ॾिनी हुई त वज़ू करण खां अॻु या पोइ शम्स तब्रेज़ खे हर राति अङण में मराक़बो करण जी आदत आहे। मूंखे सिर्फ़ु इंतज़ारु करिणो हो। साल जे हिन वक़्तु गैर मामूली थधि सां इहा हिकु तूफ़ानी राति हुई। मुंहिंजे हथ में तलवार ॻरी ऐं थधी थी वई हुई। दस्ती में लॻल 2 मरजान जा मोती आङुरियुनि खे सख़्तु लॻी रहिया हुआ। अहिड़ी सूरत हाल लाइ मूं मियाण में चाकू बि आंदो हो। चंड जे चौधारी धुंधलो नीरो गुबार हो। परे खां किथे राति जो जानवरनि जूं कूकारूं ऐं उन्हायूं अची रहियूं हुयूं। वणनि में लॻंदड़ हवा जे झूटनि मां गुलाबनि जी ख़ुशबू पई आई। अजब ॻाल्हि आहे जो उन ख़ुशबूअ मूंखे बेचैन करे छॾियो हो। तोड़े जो हेॾां अचण खां पहिरीं बि मुंहिंजी तबियत में एतिरो मज़ो न हो, पर हाणे इहा बदतरीन थी रही हुई। उन तमामु घणी सुरहाण में मां जीअं ई बीठो हुउसि त मूंखे शिदत सां महसूसु थियो त सॼो मनसूबो छॾे हिन गेबाती जॻह खे यकदमि छॾे वञा, पर मां पंहिंजे लफ़्ज़नि ते साबित क़दम रहियुसि। ख़बर न आहे मूंखे उते केतिरो वक़्तु गुज़री वियो। मुंहिंजूं अखियूं ॻरियूं थियण लॻियूं ऐं मां ओबासियूं ॾियण लॻुसि। जीअं तूफ़ान वधण लॻो त कंहिं अणॼातल सबब जे करे मुंहिंजे ज़हन मां लिकियल ऐं परेशान कंदड़ यादुनि जो दूंहों दुखियो। जिन माण्हुनि खे मूं मारियो हो उहे सभु अखियुनि अॻियां अचण लॻा। मुंहिंजे अंदेशनि मूंखे हैरान करे छॾियो। आमतौर माज़ी जी यादुनि मूंखे मुंझायो ऐं उदास ज़रूरु कयो हो, पर कॾहिं बि परेशान न कयो हो। पंहिंजो जोश उभारण लाइ मूं कुझु गाना ॻाया ऐं जॾहिं उन्हनि कमु न कयो, मूं पंहिंजूं नज़रूं अङण जे परियां दरवाज़े ते ॼमाए छॾियूं ऐं भुणकियुमि, अच शम्स, मूंखे हिते एतिरो इंतज़ारु न कराए, अङण में ॿाहिरि अच। को आवाज़ न आयो, का चुरपुर न थी, कुझु बि न। ओचितो ई ओचितो बरसाति थियण लॻी। जिते मां बीठो हुउसि उतां मां अहाते जूं लड़ियल भितियूं ॾिसे थी सघियुसि। जल्दी बरसाति एतिरी तेज़ थी वई जो घिटियूं दरिया में बदिलजी वयूं ऐं मां पूरो पुसी वियुसि। अॼु राति ई मनसूबो मुलतवी करण वारो ई हुउसि तॾहिं ई मूं गप में छप छप जो आवाज़ ॿुधो। अङण में ई कोई हो। इहो शम्स तब्रेज़ हो। संदसि हथ में चिमनी झलियल हुई। हू मुंहिंजी तरफ़ आयो ऐं जिते मां लिकियल हुउसि उन खां चंद क़दम परे थी बीठो। ॾाढी हसीन राति आहे, हा न? हुन पुछो। पंहिंजी घबराहट ते क़ाबू पाइण लाइ मूं वॾो साहु खयों। छा हुन जे भरिसां को ॿियो माण्हू बि हो या हू पंहिंजो पाण सां ॻाल्हाए रहियो हो? छा मुंहिंजी मौजूदगी जी ख़ैस ख़बर हुई? छा ईअं थी सघे थो त हू उन खां वाक़ुफ़ु हुजे? मुंहिंजो ज़हन सवालनि सां भरिजी वियो। पोइ मूंखे हिकु ॿियो ख़्यालु आयो। तेज़ तूफ़ान में हू बत्ती कीअं झले बीठो हो? जीअं इहो सवालु मुंहिंजे ज़हन मां गुज़रियो, मूंखे ॾकणी वठी वई। शम्स जे बारे में ॿुधल अफ़वाह यादि कयमि। खेसि कारे जादू में एतिरी महारत आहे जो हू हिकु माण्हूअ खे हिकु गॾह या अंधे चमड़े में बदिलाए सघे थो। जेतोणीकि अहिड़नि अहमकाना ॻाल्हियुनि ते कॾहिं बि यकीन न कयो हुउमि, न ई हाणे करण वारो हुउसि।
शम्स जी बत्ती खे ॿरंदे ॾिसण वक़्तु मां सिधो न थी बीह सघियुसि। मां तेज़ बरसात में थड़की रहियो हुउसि। कई साल अॻु तब्रेज़ में मुंहिंजो हिकु उस्तादु हो जंहिं मूंखे इहो सेखारियो हो त हर शइ जो हिकु वक़्तु मुक़ररु हूंदो आहे। इहो असूलनि मां हिकु उसूल आहे। शम्स बत्तीअ खे मुंहिंजे नज़रुनि खां परे हेठि रखंदे चयो, हू कहिड़े असूल जी ॻाल्हि करे रहियो हो या कहिड़ी ॻुझी ॻाल्हि हुई। मूंखे उन वक़्तु ई फ़ैसिलो करणो हो त हाणे ई ॿूड़नि मां ॿाहिरि निकिरां या शम्स जी पुठी ॾियण जो इंतज़ारु करियां, सवाइ उन जे त हू कॾहिं पुठी ई न ॾे। जेकॾहिं हू मुंहिंजी मौजूदगी खां वाक़िफ़ु हो त पोइ लिकण जो को जवाज़ ई न हो। जेकॾहिं हू न पियो ॼाणे त पोइ उन सूरत में मूंखे सही हिसाबु रखिणो हो त मूंखे कॾहिं ॿाहिरि निकिरणो आहे। पर पोइ ॼण त मुंहिंजी घबराहट खे वधाइण लाइ मूं बाग़ीचे जी भित ते 3 माण्हुनि जा पाछा ॾिठा जेके बेचैनीअ सां मुंहिंजो इंतज़ारु करे रहिया हुआ। खेनि ज़रूरु इहो ताजुब हूंदो त मूं अञा दरवेश खे छो न आई मारियो। इहो 37 उसूल आहे, शम्स जारी रखियो। ख़ुदा ॾाढो बारीक बीन ऐं अज़ीम घड़ी साज़ आहे। संदसि हुकुम एतिरो कामिल ऐं हक़ीक़ी हूंदो आहे जो हर शइ पंहिंजे मुक़ररु वक़्त ते थींदी आहे, न 1 मिंट अॻु न 1 मिंट पोइ। बिना कंहिं फ़र्क़ जे हर कंहिं लाइ इहो घड़ियाल बराबरी सां हलंदो आहे। हर हिक लाइ मोहबत करण ऐं मरण जो हिकु वक़्तु मुक़ररु हूंदो आहे। उन ई घड़ी मूं सम्झो त हू मूंसां ॻाल्हाए रहियो आहे। खेसि मुंहिंजी मौजूदगीअ जी ॼाण हुई। एतिरे क़दुरु जो अङण में अचण खां पहिरीं खेसि मुंहिंजी ख़बर हुई। हू ॼाणे पियो। मुंहिंजी दिलि तेज़ तेज़ धड़कण लॻी। मूंखे ईअं लॻो ॼण इर्द गिर्द जी हवा जज़ब थी वई हुजे। हाणे वधीक लिकण जो को फ़ाइदो न हो। उन वांगुरु मां उथी बीठुसि ऐं ॿूड़नि जे पोयां निकिरी आयुसि। हर शइ खे सांत में ॿोड़ींदे बरसाति एतिरो अचानक बंदि थी वई जेतिरी ओचितो शुरू थी हुई। असीं हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं बीठासीं। कातिल ऐं मक़तूल ऐं हालात गैर मामूली हुअण जे बावजूदु हर शइ फितरी तक़रीबन पुरअमन लॻी रही हुई। मूं पंहिंजी तलवार कढी पूरी ताक़त सां हवा में लहराई। दरवेश अटकल करे होशियारी सां मूंखे ठोशियो हुयो जेको हुन जहिड़े कद काठ वारे माण्हू मां गैर मुतवक़ हो। मां ॿीहर किरण वारो ई हुउसि जो ओचितो ई ओचितो ऊंदाही में ॼण को वाचूड़ो आयो ऐं अलाए जे किथां खां 6 माण्हू ज़ाहिर थिया ऐं दरवेश ते लठियुनि ऐं बुर्शियुनि सां हमिलो कयाऊं। ज़ाहिर आहे त उन्हनि 3 नौजवाननि पंहिंजनि साथियुनि खे आंदो हो। छिड़ियल जंग एतिरी सख़्त थी वई जो इहे सभु नौजवान ज़मीन ते मुंहुं भर किरी बोलाटियूं खाई दरवेश ते लठ मथां लठ भञंदे वरी वरी थे उथिया ऐं किरिया। परेशान ऐं ख़ौफ़ज़दा बीठो मां ॾिसी रहियो हुउसि। उन खां अॻी मां कॾहिं बि उन क़तल जो गवाह न बणियो हुउसि जंहिंजी रक़म मूंखे मिली चुकी हुजे। उन 3 नौजवाननि जी गुस्ताखी ते मूंखे ॾाढी कावड़ हुई जो हुननि इहो सम्झो त मां दरवेश खे वञणु ॾींदुसि ऐं पंहिंजे साथियुनि खे आंदाऊं। पर कुझु देरि खां पोइ उन्हनि मां हिकु माण्हू चरियनि वांगुरु रड़ियूं करणु शुरू कयूं, मदद कर जेकल हेठि, असांजी मदद कर, हीअ असांखे मारे छॾींदो। मूं पंहिंजी तलवार खीवण वांगुरु उछली ऐं खंजर कढी अॻिते वधियुसि। असां 7 ई गॾिजी दरवेश खे ज़मीन ते लेटायो ऐं फुर्तीअ सां खंजर संदसि सीने में खुपायो। टुटल आवाज़ में हिकु घुटियल रड़ संदसि चपनि मां निकिती। हुन ॿीहर का हरकत न कई, न ई साह खयो। असां गॾिजी संदसि लाश खयो ऐं उनखे खूह में उछले थधो साह खणी 1 क़दम पोइते थियासीं ऐं लाश जे पाणी सां टकराइण जे आवाज़ जो इंतज़ारु करण लॻासीं जेको कॾहिं न आयो। ही कहिड़ी बकवास आहे? छा हू किरियो आहे? हिकु माण्हूअ चयो। बिल्कुलु किरियो आहे। हू कीअं नथो किरी सघे? ॿिए चयो। उहे परेशान थी रहिया हुआ ऐं मां बि। शायदि हू भित जे कुंडे में अटकी पियो हुजे। 3 माण्हू सलाह ॾिनी। उन सलाह में कुझु जवाज़ हो ऐं असांजे कुल्हनि तां वज़ाहत जो बार घटियो ऐं असां ख़ुशी ख़ुशी उनखे तस्लीम कयो जॾहिं त असां सभिनी ॼातो थिए त खूह अंदरि को कुंडो हो ई न। मूंखे यादि नाहे असां केतिरी देरि हिक ॿिए जी अखियुनि ॾांहुं निहारण खां परहेज़ कंदे
उते बि इंतज़ारु कयोसीं। हिकु थधी मिठी बादे सबा अङण में असांजे पेरनि तेज़ नासी बेद मुश्क जा पन नज़र कंदे गुज़री वई। मथे आसमान ते नीरो रंग वांगड़ाई में बदिलजी 50 फुटी जो ऐलान करे रहियो हो। असां शायदि उते ॾींहुं थियण ताईं बीठा हुजूं हा जेकॾहिं घर जे पोयां वारो दरवाज़ो न खुले हा ऐं उन मां हिकु माण्हू ॿाहिरि न अचे हा। मूं खेसि हिकदमि सुञाणे वरितो, इहो मौलाना हो। तूं किथे आहीं? हुन रड़ कई। संदसि आवाज़ में फ़िकिर हो। छा तूं उते आहीं शम्स? हुन जो नालो ॿुधंदे ई असीं सभु भॻासीं। 6 ई माण्हुनि बाग़ीचे जी भित टपी ऐं ऊंधाईअ में गुम थी विया। मां पंहिंजे खंजर खे ॻोल्हींदे पोइते रहिजी वियुसि, जेको मूंखे ॿूड़नि जे हेठां मिटीअ में ढकियल मिलियो। मूं ॼातो थिए त मूंखे हिते न बीहणु घुरिजे हा, हिकु सेकंड लाइ बि न, पर मां पोइते निहारण खां बिना रही न सघियुसि। ऐं जॾहिं मूं पोइते ॾिठो, रूमीअ खे अङण में सरगर्दान थींदे ॾिठुमि ऐं पोइ यकदमि ॼण कंहिं इल्हाम तहत परेशानीअ में हू खाॿे पासे खूह ॾांहुं मुड़ियो। हू अॻिते थियो, हेठि लीओ पाताईं ऐं घड़ी खन लाइ ईअं ई बीठो रहियो। संदसि अखियूं खूह जे ऊंधाई सां रोशनास थी रहियूं हुयूं। पोइ हू पोइते धिकजी वियो, गोॾनि भर किरी सीने ते मातम करण लॻो ऐं रूह कुंभाईंदड़ दाहूं कयईं। उन्हनि खेसि मारे छॾियो, हुननि मुंहिंजे शम्स खे मारे छॾियो। दरवेश जी रत वारो खंजर उते ई छॾे मूं दीवार तां टपो ॾिनो ऐं एतिरो तेज़ डोड़ियुसि जेतिरो अॻु कॾहिं न भॻो हुउसि। ईला, नॉर्थ एम्पटन, 12 अगस्त सन 2008 ईस्वी। बिलतरतीब गरम ऐं फ़रहत बख़्श इहो आम ॾींहुं जहिड़ो ई हिकु आम ॾींहुं हो। ईला सुबुह जो सवेर उथी पंहिंजे मुड़ुस ऐं ॿारनि लाइ नेरनि ठाहियईं, खेनि कम ते शतरंज ऐं टेनिस जे क्लासनि ते वेंदे ॾिठाईं। रंधिणे में वञी खाधनि जी तरतीब वारो किताबु खोलियईं ऐं ॾींहं जो मेन्यू चूंडियईं। क्रीमी मशरूब मार्च सां गॾु स्पाइनिश सूप, मस्टर्ड म्यून्स, सीडड स्कैल्प ऐं ट्रागून बटर सास, ग्रीन बेरीज़ सां गॾु गार्डन सैलेड, ज़ुचनी राइस ग्रेटिन, रहबार ऐं वनीला क्रीम लेट्स पाए। इहे सभु ताम ठाहिण में खेसि पूरो ॾींहुं लॻी वियो। जॾहिं सभु ठाहे वरिताईं त पंहिंजा बहितरीन थांव कढी मेज़ ते रुमाल तरतीब सां रखी गुलदान सजाए रखियईं। एतिरे क़दुरु जो हिन उन में 40 मिंटनि जो अलार्म सेट कयो त जीअं 7 बजे ताईं ग्रेटिन गरम थी वञे। खेसि लॻो त मेणबतियूं ॿारणु घुरिजनि, पर ॿियो ख़्यालु ईंदे ई हुन पहिरें ख़्याल खे रद्द कयो। मेज़ खे ईअं रहण ॾियण ई बहितरु हो, हिकु साफ़ शुफ़ाफ़ अणछुए ऐं साकिन। पोइ हुन थेलो खयों जेको हुन अॻे ई तयारु करे रखियो हो ऐं घरां निकिती। जीअं ई उहा ॿाहिरि निकिती, हुन शम्स जो हिकु उसूल वरजायो, ज़िंदगीअ जे कंहिं बि मरहले ते पंहिंजो पाण खां इहो करणु त छा जेका ज़िंदगी मां गुज़ारे रहियो आहियां तंहिंखे मटाइण लाइ तयारु आहियां। छा मां पंहिंजो बातिन मटाइण लाइ तयारु आहियां त इहा कॾहिं बि देरि नाहे हूंदी। एतिरे क़दुरु जो जेकॾहिं ज़िंदगीअ जो हिकु ॾींहुं बि गुज़िरियल ॾींहुं जहिड़ो आहे त अफ़सोस जी ॻाल्हि आहे। हर गुज़रंदड़ साहत ऐं हर साह सां माण्हूअ खे नओं निकोर थियणु घुरिजे। नई ज़िंदगी में पैदा थियण जो सिर्फ़ु हिकु ई रस्तो आहे, मौत खां पहिरीं मरणु। अलाउद्दीन कोन्या, अप्रैल सन 1248 ईस्वी। बार बार बदिलजंदड़ ज़हन सां ऐं हर गुज़रंदड़ मिंट सां इहा ॻणती वधंदी पई वई त ॿियनि सां कीअं पेश अचां। शम्स जे मौत जे 3 हफ़्तनि खां पोइ आख़िरकार मूं बाबा सां ॻाल्हाइण जी हिमत कई। हू मूंखे कुतुब खाने में मिलियो, ॿरंदड़ काठियुनि जे भरिसां कंहिं संगे मरमर जे बुत जीअं अकेलो वेठो हो। संदसि मुंहं तां दर्द जा पाछा गुज़री रहिया हुआ। बाबा, छा मां तव्हां सां ॻाल्हाए सघां थो? मूं पुछो। हुन मूं ॾांहुं निमाणाई मंझां होरियां होरियां ईअं निहारियो ॼण त महुयत जे सागर मां तरंदे वापसि थी आयो। हुन मूं ॾांहुं निहारियो पर कुझु न पुछियो। बाबा, मां ॼाणा थो त अव्हीं सम्झो था त शम्स जे क़त्ल में मुंहिंजो बि हथु आहे, पर मूंखे यकीन ॾियारणु ॾियो। हिकदमि मुंहिंजे पीउ आङुर मथे कई ऐं मुंहिंजी ॻाल्हि में मुदाख़लत कई।
मुंहिंजा पुट तुंहिंजे ऐं मुंहिंजे विच में लफ़्ज़ ख़ुश्क थी चुका आहिनि। मूंखे कुझु न आहे ॿुधणो, न ई वरी वापसीअ में कुझु चवणो आहे। उन नेठि ॻाल्हायो। महिरबानी करे ईअं न चओ, मूंखे वज़ाहत करणु ॾियो। मूं मिंथ कई। मुंहिंजो आवाज़ु ॾकी रहियो हो। ख़ुदा जो कसम, मां उन में शामिल न हुउसि। मां उन्हनि माण्हुनि खे सुञाणा थो जिन ईअं कयो, पर इहो मां न हुउसि। मुंहिंजा पुट मुंहिंजे पीउ ॿीहर मुदाख़लत कई। संदसि आवाज़ मां पीड़ा ख़तम थी रही हुई ऐं उन माण्हूअ जी आवाज़ जहिड़ो थधो ऐं माठीणो थी रहियो हो जंहिं उन ख़ौफ़नाक हक़ीक़त खे क़बूल करे वरितो हुजे। तूं चएं थो त इहो तूं न हुएं, पर तुंहिंजे दामन ते खून आहे। मां शिरकजी वियुसि ऐं यकदमि पंहिंजे जामे जो दामन जांचुमि। छा इहो सच थी सघे थो? छा उन ॾींहुं राति खां वठी मुंहिंजे कपिड़नि ते रत हो? मूं पंहिंजो दामन, ॿाहूं, हथ ऐं पोइ आङुरियुनि जा नह ॾिठा। उहे सभु साफ़ थी लॻा। जॾहिं ॿीहर कंध मथे खणी पंहिंजे पीउ जे मुंहं में ॾिठुमि त उन ॼार खे पसे वरितुमि जेको हुन मूं लाइ विछायो हो। बेख़्याली में मूं पंहिंजो दामन जांचीदे पंहिंजो पाण खे हिननि खां परे करे छॾियो हो। इहो सच आहे त उन राति मां उन्हनि सां मैखाने में शामिल थियो हुउसि। मूं ई कातिल खे ॿुधायो त शम्स खे हर राति अङण में मराकरो करण जी आदत आहे। पोइ जॾहिं उन राति शम्स कातिल सां ॻाल्हाए रहियो हो त मां बि उन्हनि छहनि में शामिल हुउसि जेके बाग़ीचे जी भित सां कन लॻाए बीठा हुआ। पोइ असां भित टपण जो फ़ैसिलो कयो छो त कातिल शयुनि खे ॾाढो हल्को वठी रहियो हो। मूं खेनि पंहिंजे अङण ॾांहुं वेंदड़ रस्तो ॾेखारियो ऐं पोइ बसि एतिरो। मूं वेड़ में हिसो न वरितो हो। इहो बेबारस हो जंहिं हमिलो कयो, इरशाद ऐं ॿियनि संदनि मदद कई। जॾहिं उन्हनि मुआसिरो करे वरितो त जेकल हेठि बाक़ी कमु पूरो कयो। बाद में मूं इहो लम्हो एतिरा दफ़ा ज़हन में दुहिरायो आहे जो इहो ॿुधाइणु मुश्किल आहे त कहिड़ो हिसो हक़ीक़ी हो ऐं कहिड़ो मुंहिंजे ख़्याल जो जुज़ो। हिकु या ॿ दफ़ा मूं तसवुरु कयो त शम्स असांजे हथनि मां निकिरी वियो आहे ऐं इहो तसवुरु एतिरो चिटो हो जो मूं उन ते पूरो यकीन रखियो। जेतोणीकि हू हलियो पियो आहे, पर संदसि निशान हर हंधि आहिनि। रक़्स, शाइरी ऐं मौसीक़ी जेकी मूं सम्झो हो त संदसि हिकु दफ़ो वञण खां पोइ असांजी ज़िंदगियुनि मां ख़तम थी वेंदियूं, पर इहे असां वटि मुस्तक़िल तौरु रहिजी वयूं। शम्स सही हो। मुंहिंजो पीउ शाइर थी वियो। जॾहिं हिकु बरनी भॼी त ॿी बि भॼी पई। मुंहिंजो पीउ हमेशह प्यारु कंदड़ माण्हू रहियो। हर अक़ीदे जे माण्हुनि खे गले लॻायईं। हू न सिर्फ़ु मुस्लमाननि पर ईसाइनि, यहूदियुनि तोड़े जो काफ़िरनि ते बि महिरबान हो। संदसि ज़िंदगीअ में शम्स जे अचण खां पोइ संदसि सुहबत जो दाइरो वधी वियो जंहिंमें मुआशिरे जा किरियल में किरियल माण्हू, तवाइफ़ूं, शराबी, फ़क़ीर, गंदे में गंदा माण्हू बि। मूंखे यकीन आहे त हू शम्स जे कातिल सां बि प्यारु करे सघे थो। बसि सिर्फ़ु हिकिड़ो माण्हू हो जंहिंसां हू प्यारु नथो करे सघे, संदसि पुटु।